ठाठोर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि हजूम शहीदा मुहर्रम हराम के सिलसिले में करबला के शहीदन के बेड़ा पेश कंदे गोट सब्ज़ अली खान बिरोही के मुख्तलिफ़ इमाम बारगाहन में पुरानी रवायती रस्तन तां तारीख़ी माप में जुलूस बरामद किया वियो। जुलूस मरकज़ी इमाम बारगाह दर 5 टन पहुंचो ते मजलिस अज़ा के अलमा सैद वासी हैदर नकवी कुमी करबला के शहीदन की दास्तान बयान कंदे चो त नंढपण में इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे प्यारे नाना हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी गोद में वेठा हुआ त हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम अल्लाह पाक के तरफा पैगाम खणी आया। अल्लाह जा रसूल तव्हां जे प्यारे नवासी इमाम हुसैन अलैहिस्सलाम के सन 61 हिजरी करबला में कतल किया वेंदो। अल्लाह पाक जे महबूब ज़ारो कतारुना इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे प्यारे नाना साईं खां रोण जो सबब मालूम कियो। बचड़ा हाणे जिब्रील अलैहिस्सलाम अल्लाह पाक जो पैगाम ॾिनो त तव्हां जो बचड़ो करबला जे गरम रेत ते 3 ॾींहंनि जो प्यासो बुखायल कतल कियो वेंदो। नाना मां तव्हां खे दावत थो ॾियां सन 61 हिजरी में करबला अचिजो। तव्हां जो बचड़ो वाइदो थो करे अल्लाह पाक जे दीन ते पंहिंजो समूरो अहले अयाल कुर्बान करे इस्लाम जो सर बुलंद कंदुसि। मजलिस अज़ाबाद अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम बर्पा कई वई। तारीख़ी मातमी जुलूस में अज़ादारन पारां हद हुआ करती है